दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां हिकु शाम जो ज़िक्र कंदासीं जेका असां विशाल पीरज़ादे ऐं उन जी वनी उनैसा सां गुज़ारी। ईअं त इहा हिकिड़ी दस्तूरी शाम हुई, छाकाणि जो हू कराची खां आयल असांजा महिमान हुआ त असां उन्हनि खे घर ते दावत कई हुई ऐं आमिरवाह जी तौर ते कचहरी करे रहिया हुआसीं। पर कचहरी कंदे कंदे हीअ शाम हिकिड़ी यादगार शाम थी वई। विशाल पीरज़ादो हिकु तमामु वॾो मूसीकार ऐं ॻाइणो आहे ऐं हू पंहिंजी तख़लीक़ में गुम रहे थो। हुन पंहिंजी तख़लीक़ जे बारे में असांखे ॿुधायो ऐं जेके धुनूं हुन ठाहियूं आहिनि उहे बि असांखे वॼाए ॾेखारियूं ऐं कुझु सिंधीअ जा गीत बि ॿुधाया। विशाल पीरज़ादो मुंहिंजे तमामु प्यारे दोस्त शामवंत पीरज़ादे जो पुटु आहे, जेको ख़ुदि बि हिकु बर्ख शाइर आहे सिंधी ॿोलीअ जो। ऐं असांजी हिन महफ़िल में सिंध जी बर्ख लेखका ज़ुबैदा मैथिलो, समाजी अॻवान रफ़िया वहीद, सईदा मैथिलो ऐं वहीद मैथिलो पिणु शामिल हुआ। ऐं हिन महफ़िल में हुन विशाल पीरज़ादे असांखे पंहिंजूं तख़लीक़ कयल धुनूं ऐं उन्हनि जे पस मंज़र जे बारे में ॿुधायो त जेके धुनूं हुन ॿुधायूं उन्हनि मां सभ खां बहितरीनु धुन जेका हुई उहा इंडस जे नाले जी हुई। इंडस तव्हांखे ख़बर आहे त सिंधू नदीअ ऐं सिंधू तहज़ीब जे नाले ते आहे, त हुनजो चवणु इहो आहे त इहा धुन जेका आहे उहा नदीअ जे वहिकिरे जे बारे में आहे। त असां पहिरीं संदसि इहा धुन ऐं उन धुन ते जेकी ठही आयल ॿोल संदसि ज़हन ते तरी आया, पहिरीं असां उहा ॿुधूं था।
त हीअ धुन तव्हां ॾिठो त कीअं विशाल पीरज़ादे पंहिंजी मस्तीअ में वॼाई ऐं उन खां अलावा हुन असांखे पंहिंजा कुझु ॿिया बि अहिड़ा गीत ॿुधाया जेके हूअं त मशहूरु आहिनि, मुख़्तलिफ़ ॻाइणनि ॻाया आहिनि, पर असांजे अर्ज़ु करण ते हुन ॿुधाया। उन्हनि में ख़ासि तौर ते इब्राहिम मुंशीअ जो हिकु मुंद चरी आहे ॿी जा राति ठरी आहे, उहा असां हुनखे अर्ज़ु कईसीं, त हाणे पाण उहा ॿुधूं था।
वाह वाह साईं वाह। सो असांजी हिन गजाणी में या महफ़िल चइजे उन में ॿियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं थियूं ऐं विशाल पीरज़ादे पंहिंजे ख़ानदान जे बारे में जंहिंमें केतिरा ई लेखक शाइर ऐं समाजी अॻुवाण पैदा थिया आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधायो ऐं अनवर पीरज़ादे ऐं उन्हनि जे ॿियनि भाउरनि जे बारे में ॿुधायो ऐं गॾोगॾु हुन खां जॾहिं मूं पुछियो त तव्हांखे राग जो शौक़ु कीअं थियो त हुन पंहिंजे राग जे बारे में जेका 20 सालनि जी कथा आहे उहा ॿुधाई। भला राग जो शौक़ु कीअं थियो? राग जो शौक़ु एतिरो घणो न आहे पर असल में ईअं थियो जो असांजो हिकिड़ो वॾो कज़न आहे उहो गिटार वॼाईंदो पोइ असां नंढा हूंदा हुआसीं हुनखे ॾिसंदा हुआसीं उहो रॉक म्यूज़िक ॿुधंदो त गिटार वॼाइण जो शौक़ु आहे। मुंहिंजो असल जेको आहे उहो गिटार आहे इहो त गॉड गिफ्टेड आहे जो असांजो हिकिड़ो बैंड हूंदो दोस्तनि जो हुन में हिकिड़ो छोकिरो सिंगर हूंदो त हिकिड़े पॉइंट ते इहो आयो त यार सिंगर सां गॾु हिकिड़ो बैकिंग वोकल हूंदो आहे त हुन में मुंहिंजो ई 5 छोकिरनि मां पोइ मुंहिंजो ई थोरो आवाज़ु सुठो हुयो। बाक़ी अॼु ताईं न को मां रियाज़ कयो आहे न को मां पंहिंजे पाण खे सिंगर सम्झां थो। मुंहिंजो असल में म्यूज़िक जर्नी इहा आहे त मां ॿुधंदो इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक आहियां। मूंखे ईअं लॻंदो आहे त वर्ड्स लिमिट कंदा आहिनि रुॻो साज़ जेको वॼे थो त ॿुधण वारे खे काॾे वठी वञे सघे थो पर हुते तव्हां महबूबा ते गानो लिखियो त माण्हू महबूबा खे ई सोचींदो ऐं जे हुन में लफ़्ज़ न हुजनि त पोइ कंहिंखे महबूबा यादि ईंदी कंहिंखे का सीनरी यादि अची सघे थी। त मां इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक ॿुधंदो आहियां जीअं पंडित रविशंकर आहे उन्हनि जा 1.5 कलाक जा यमन कल्याण जा आलाप आहिनि। मोहन मीना आहे पंडित विश्व मोहन भट्ट आहे ईअं ई वेस्ट में म्यूज़िशियन्स आहिनि त बैंड्स ॿुधा आहिनि। प्राइमरी इंट्रस्ट मुंहिंजो रॉक म्यूज़िक आहे मां रॉक गिटारिस्ट आहियां त गानो त गॉड गिफ्टेड आहे। आई डोंट नो कीअं अचेयो कॾहिं अचेयो एॾो भलो बि न आहे बसि मिड़ई आई गेट अक्सर मूं ॾिठो आहे तव्हांजा इंस्ट्रूमेंट्स ते हा मुंहिंजी हाणे पंहिंजी एल्बम जेका आहे उहा इंस्ट्रूमेंट आहे हुन में तव्हां ॻायो कोन था। हा हा बिल्कुलु असां तव्हांखे साम्हूं ॻाए ॿुधोसीं। हा हा उहो इंस्ट्रूमेंटल जेके तव्हां छॾियो था फेसबुक ते रील्स उहे सभु मोस्टली तव्हां घुम लॻा पिया आहियो ऐं हले थो कोई इंस्ट्रूमेंट उहो छा आहे माना कहिड़ी तव्हां शइ खे खणो? उहा ईअं आहे त असल में कुझु माण्हू आई एम एन इंट्रोवर्ट ऐं मूं वटि लफ़्ज़ बयानु करण जा एतिरो सुठो हुनर न आहे त पोइ मूंखे ईअं ई लॻंदो आहे त म्यूज़िक जेका आहे उहा हिकिड़ी मेडिटेशन वांगी आहे उहा जेका जर्नी आहे उहा उनखे लफ़्ज़नि जी ज़रूरत न आहे त ईअं ई करे करे पोइ कुझु धुनियूं ठही वियूं आहिनि बसि हाणे मुंहिंजी पंहिंजे रिकॉर्ड जे लाइ मूं वटि पियूं आहिनि बसि। तव्हां पंहिंजूं धुनियूं ठाहियूं आहिनि? जी मां पंहिंजी धुनियूं ठाहियूं। ॿियनि कंहिं मतिलबु गीतनि ते या टोटली? अच्छा उहो उन्हनि कंहिं शाइरीअ ते ठाहियूं अथव? न अच्छा रुगो इंस्ट्रूमेंटल्स आहिनि उहो फील वाइज़ आहिनि जीअं हिकिड़ो जी जी हा बहरहाल ईअं इन क़िस्म जो हुन में त वर्ड्स ॿोल न आहिनि न कोई शाइरी आहे न को गायकी आहे उहा बसि हिकिड़ी ईअं सम्झो त जीअं म्यूज़िक हिकिड़े मां ॿिए उहा बि हिकिड़ी क़िस्म जी कन्वर्सेशन ई हूंदी आहे। इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक में कॉल एंड रिस्पॉन्स ई आहे गानो कीअं स्टार्ट थिए थो पोइ कीअं वञे थो। यानी जेॾी महिल तव्हां पंहिंजी जेका म्यूज़िक इंस्ट्रूमेंट जेको ठाही आहे धुन जी उन में कोई थॉट्स आहिनि मगर उहे धुन में ट्रांसलेट थियनि था बिल्कुलु त का धुन तव्हां पंहिंजियूं असांखे ॿुधायो जेकर त असां पोइ वरी जेकर सुठो इहो थींदो त उन धुन खे जेकर असां न सम्झो त तव्हां हुनखे पंहिंजे लफ़्ज़नि में ट्रांसलेट बि कंदव? बिल्कुलु थोरो मां तव्हांखे वॼाए ॾेखारे सघां थो पर हुन में छा आहे त जॾहिं माण्हू हिकिड़ो गिटार थो वॼाए हिकिड़ो ॻाए थो त ॿ माण्हू कॉम्प्लीमेंट था कनि त वरी इंस्ट्रूमेंटल में छा आहे त हुन मां रुॻो धुन वॼाईंदमि त उहा इनकम्पलीट लॻंदी त अनफॉर्चुनेटली हिन जे लाइ मूंखे पूरो बैंड खपे जेको बैकग्राउंड म्यूज़िक ॾे ऐं जीअं ॻाइबो आहे त पर बहरहाल थोरो मां तव्हांखे उहा धुन ॾेखारे सघां थो त उहो जर्नी कीअं थी थिए। पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त पहिरीं तव्हां हुनजे बारे में थोरो ॻाल्हायो। ज़रूरु मुंहिंजी हिकिड़ी धुन आहे हुनजो नालो आहे इंडस। अच्छा हा त उहो बसि ईअं ई हिकिड़ो वॼाईंदे फील थियो ऐं उहो ईअं वॼी वियो जीअं हिकिड़े फ्लो में दरिया पियो वहंदो आहे त पोइ मूं ईअं ई रैंडमली ख़्यालु आयो त अच्छा हिनखे इंडस हिकिड़ी उहा अञा ताईं ॿाराणी लॻंदी आहे मूंखे हुनजो ख़बर न आहे हुनजो नालो इंडस आहे। पोइ ईअं जो गानो शुरू थिए थो हलंदो ख़तमु थी थो।
अच्छा। हुन में घणो अहिड़ो को शार्प उतार चढ़ाव न आहे जेको ॿुधंदड़ खे लॻे त अच्छा हिते को नई थॉट थी वई आहे, नओं ट्रैक थी वियो आहे। ईअं ई इज फ्लोइंग लाइक अ रिवर, यू नो, ये हिकिड़ो समुंड दरिया वहे थो पंहिंजे फ्लो में गुज़री थो वञे, ॾिसण वारे खे ख़बर नथी पए त कहिड़ो कॾहिं आयो कॾहिं वियो। त उहा हिकिड़ी अहिड़ी धुन मूं ठाती, छो त म्यूज़िक जी जेका कॉम्पोज़िशन आहे उन में माना हूअं ॾिठो वञे त आर्ट आहे पर वरी कुझु थ्योरी बि आहे, त हुन जा कुझु उसूल बि आहिनि। त जेके तव्हां जे सिम्फनी ॿुधंदा हो त हुन में ब्रिज छा आहे, वर्स छा आहे, अंतरा छा आहे, अस्थाई छा आहे, त ईअं वॾो इल्मु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त हिन गाने में अहिड़ो को ब्रिज न आहे, हिन गाने में रुॻो अंतरो आहे, ईअं तव्हां चई सघो था। त इन जे हवाले सां उहा जेके जॾहिं म्यूज़िक तव्हां ॿुधंदव त हुन में जे हुन गाने में ब्रिज अचे वञे त उहो अहिड़ो पार्ट हूंदो जो लिसनर खे फील थींदो त अच्छा हे ड्रास्टिक आहे। ब्रिज जो थ्योरेटिकल रिक्वायरमेंट आहे, तव्हांजे हिकिड़ो राग हले थो त ब्रिज पार्ट अहिड़ो हुजे जेको टोटली डिफरेंट हुजे, त ॿुधण वारे खे ज़रूरु उहा फील थिए। ऐं हुते बीट बि ड्रॉप थी ईंदी आहे, हर गाने में हूंदो आहे, जेको बि तव्हां गानो ॿुधो हूंदो हुन में 99% गाननि जी फॉर्मेशन ईअं आहे त वर्स आहे, कोरस आहे ऐं ब्रिज आहे, इहे टे शयूं हूंदियूं आहिनि। कोरस हूंदो आहे मुखड़ो जेको हर हर ईंदो आहे ऐं साॻियो ई हूंदो आहे, हुन में हर दफ़े सेम शइ हूंदी आहे। ऐं वर्स आहे अंतरो, त ईअं ई ब्रिज वरी हुन में ऐड थींदो आहे। त इहा वरी हिकिड़ी थ्योरिकल या टेक्निकल थोरी शइ आहे जेके वॾा वॾा संगीतकार आहिनि उन्हनि इन मेथड खे ठातो आहे। बाख थी वियो, ब्राह्म्स थी वियो, मोज़ार्ट थी वियो, बीथोवन थी वियो, त उन्हनि जेके रूल्स ठाता आहिनि। मां जीअं त चयो त असां एक्चुअली मुंहिंजी इंस्पिरेशन त रॉक म्यूज़िक आहे। त हिकिड़ो बैंड हुयो अमेरिकन गन्स एंड रोज़ेस, उहो 1980s में हुयो बैंड, त उहो असां ॿुधोसीं नंढा हूंदा हुआसीं। त हुनजो गिटारिस्ट जो वार हुया उहो शिकिल नज़र न ईंदी ऐं उहो गिटार वॼाईंदो, त उहो ईअं स्टार्ट थियो। असांखे ॾाढो वणियो त हे केरु आहे, नज़र नथी अचे हिनजी शिकिल। पोइ वरी म्यूज़िक में थियासीं, वरी बैंड्स ॿुधासीं, पोइ थोरी घणी सॉन्ग राइटिंग सम्झ में आई। त मेन इंट्रस्ट एट हार्ट रॉक गिटार प्लेयर आहियां। पोइ वरी जीअं थोरो ज़िंदगीअ में थोरा वॾा थियासीं त ईस्टर्न क्लासिकल ॿुधो, पोइ वरी फोक म्यूज़िक पंहिंजो थोरो विटाई, एलन फ़क़ीर, इहे सभु शयूं थोरी ॿुधियूंसीं। त ऐं ईअं ई मां चयो त एट दिस पॉइंट त हाणे मां घणो करे इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक ॿुधंदो आहियां ऐं मां जेको पंहिंजी म्यूज़िक वॼाईंदो आहियां उहा घणो करे इंस्ट्रूमेंटल ई हूंदी आहे। लफ़्ज़ मां न आहियां लिखंदो। तव्हां इहो नथा सम्झो त तव्हांखे रुखनो थी विझे तव्हांजी जेका जॉब आहे इन तव्हांजे इन शौक़ में। न, मूंखे लॻे थो त इहा त एक्चुअली ब्लेसिंग आहे, छो त माना इन जो जेको कमर्शियल एंगल आहे मूंखे हुन में को एॾो घणो इंट्रस्ट न आहे। मूंखे को माना हिकु टाइम हुयो एक्चुअली, मां जॾहिं इंटर में हुयुमि पाकिस्तान में, त मां ॾाढो अबूअ खे ज़िद कयो मूंखे नापा वञिणो आहे। नापा में 4 साल जो कोर्स हूंदो ऐं हूअं वरी ॾिठो वञे त बॉस्टन में अमेरिका में हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे बर्कली कॉलेज ऑफ म्यूज़िक, ऐं उहो मतिलबु असांजो ड्रीम हुयो या ईअं चइजे त अञा ताईं बाहे, हाणे त उहो बि डिफरेंट थी वियो आहे। त हिकिड़ो टाइम अहिड़ो हुयो त मां पढ़ाई छॾे ॾिनी, असांजो बैंड हूंदो हुयो ऐं असां यूनिवर्सिटीअ में कराचियुनि जी यूनिवर्सिटीज़ में कॉन्सर्ट्स थींदा हुआ, वॼाईंदा हुआसीं ऐं असांखे ईअं माण्हू रिस्पॉन्ड ॾींदा जो असांखे लॻंदो त अच्छा माना असां वाकई कुझु करे सघूं था। पर पोइ 1-2 सालनि खां पोइ उहा शइ नज़र अची वई त मतिलबु उहो असांखे एक्सप्लॉइट पिया कनि, असांखे एक्सपोजर जो चई मुफ़्त में वॼाईंदा हुया, या असां वटि जो त मीडिया ई न रही, पोइ त पॉलिटिक्स मतिलबु माहौल ई बंदिश वारो हुयो त इहा म्यूज़िक वरी कीअं हलंदी। त पोइ बसि पोइ हिकिड़ो डिसीजन थी वियो त अच्छा हिन में त फ्यूचर न आहे। पर हाणे इहो आहे त उहो जीअं चइजे त आर्ट हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे माण्हू जे पंहिंजी दिलि सां, पंहिंजी ईमानदारीअ सां परसू करे त मतिलबु फेम या पैसो त ॿी ॻाल्हि आहे, पर माण्हू पाण हिकिड़ो हुन आर्ट सां फील कंदो आहे। त हाणे असां सां बैंड में 5 ॼणा हूंदा हुआसीं, अॼु रुॻो मां आहियां जेको अञा ताईं गिटार वॼायां थो। त माना जेको ड्रमर हुयो उन ड्रम खपाए फिटी करे कॾहिं हलियो वियो, त मां हुनखे चवंदो आहियां, इवन मुंहिंजो कज़न आहे चंदन, उहो बि एतिरो बेस न आहे वॼाईंदो, त मां हुननि खे चवंदो आहियां त माना म्यूज़िक में भली पैसो न मिलियो पर इहा कैफ़ियत न आई त मां अचां त गिटार ई न आहे वॼाइणो, या मां खपाए छॾियां, या मां सामान विकिणे स्टूडियो बंदि करे रुॻो फोटो लॻा हुजनि ऐं जीअं हिकिड़ो थींदो आहे। मूंखे अॼु खपे, मूंखे वॼाइण जी चाह, या उहा मुंहिंजी थेरेपी हिकिड़ी अहिड़ी आहे त मां जंहिं क़िस्म जो असां बिज़नेस था कयूं
उहो बिज़नेस आहे त ॿ रुपया छो था वधायो, आगा खान वारा, लियाकत नेशनल वारा, सो कॉल्ड वधि में वधि मथे जो सूर आहे। त इहा मुंहिंजे लाइ त तमामु हिकिड़ी बेस्ट आहे। न त मां बिटर माण्हू थी वञा, पोइ मां घर अचे, न त मां पोइ घर में पंहिंजी ज़ाल सां सही न हुजां, पाड़े वारनि सां सही न हुजां, रोड ते हॉर्न पियो वॼायां गाॾीअ जो। त इहा मुंहिंजे लाइ त फ्री थेरेपी आहे। त मां हिन मां हुजे ॿियो कुझु हासिलु न बि कयां त मां इहो ऑलरेडी घणो बेनिफिट वठां थो। त मां हिकिड़ो सेन माण्हू आहियां, मां राति सही सुम्हंदो आहियां, सुबुह सही उथंदो आहियां। असां इहो ई अक्सर डिस्कस कंदा आहियूं, असां आगा खान वेंदा आहियूं त उहो माना 2% इंक्रीज़ प्राइस ते बि 4 मीटिंग्स कंदा आहिनि। त असांजो स्टाइल ईअं आहे अबू जन जो, अबू उन्हनि खे चवंदो आहे तव्हांजी आगा खान वारनि जी दिलि वॾी न आहे, त असांजी दिलि वॾी आहे, तव्हां वञी न ॾियो। त असां हिन में ईज़ी गोइंग आहियूं, त ठीकु आहे, ख़ैर आहे। ऐं असांजा अहिड़ा के ऑब्जेक्टिव्स आहिनि कोन त को फाइनेंशियली या मॉनिटरी टर्म्स में कॾहिं पहुचणो आहे। सो वेरी कॉन्टेंट एंड एट पीस। ऐं वी आर एक्चुअली आर्टिस्टिक पीपल। त आर्टिस्टिक माण्हू कारोबारी सुठा न थी सघंदा, उहे ॿिया माण्हू जिन खे कारोबार ईंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहा इनफ मुंहिंजे लाइ, त मां हिन मां इनफ फ़ाइदो वरितो आहे। त मां शौक़ु मां वॼायां थो, हाणे रहंदो मूं वटि हिन कम जे करे आहे त मां स्टूडियो ठातो, मां सामान मूं वटि ॾाढो सुठो आहे। मुंहिंजो स्किल लेवल वाकई ईअं ई आहे। असां हिकिड़ी जाइ ते वॼाइण वियासीं त उहो सभु छोकिरा, यार कहाँ होते हैं आप, आया करें, आप किसी बैंड में क्यों नहीं हैं। जेके असां सां जेके कॉलीग्स हुया उहे अॼु को किथे आहे, हिकिड़ो छोकिरो बर्मिंघम में, हुन सां मुलाक़ात थींदी, ज़ाहिर आहे वक़्त सां गॾु पोइ माण्हू निकिरी विया। त हुते हाणे जेके कराची में जेका म्यूज़िक जी आहे फ्रेटर्निटी, हुन में असांजा के बि न आहिनि जिन जेके असां सां गॾु 2007, 8, 9, 10 में जेके असां सां गॾु वॼाईंदा। हाणे वरी नवां ॿार अची विया आहिनि। आई हैव बीन प्लेइंग सिंस 2007। 2007 में मां असां सिखियो तक़रीबन 35। मां 17 सालनि में सम्झो त तव्हां सम्झो था 10 सालनि खां पोइ तव्हां किथे हूंदो म्यूज़िक जी दुनिया में। हा बिल्कुलु बिल्कुलु। मूंखे बल्कि हाणे त ईअं थो थिए त हिन टाइम पीरियड में ईअं आहे त फ़िलहाल जेको ट्रेंड हले थो, त मां हाणे शायदि उहो पॉइंट मां फील कयां थो त मां रीच कयो आहे, त मूंखे ख़बर पए त अच्छा मुंहिंजो डायरेक्शन छा आहे। त हाणे हिन साल त मां रॉक बि वॼायो, मेटल बि वॼायो, जर्नी हिकिड़ी रही, या गिटार प्लेइंग में जॉनरा खां अलावा कुझु टेक्निक्स हूंदियूं आहिनि, मतिलबु एज़ ए इंस्ट्रूमेंट गिटार वॼाइण जो वरी हिकिड़ो तरीक़ो आहे, त हथ जी ख़ासि पोजीशन हूंदी। इहो ईअं न आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे मां हेॾां वॼायां, ईअं न आहे। तव्हांखे उहो ख़ासि डिसिप्लिन पोस्चर ठाहिणो आहे। त उन में बि काफ़ी स्कूल ऑफ थॉट्स आहिनि। माना 80s वारो गिटार प्लेइंग स्टाइल कुझु ॿियो आहे, 2000 वारो स्टाइल कुझु ॿियो आहे। माना असां जो ट्यूटोरियल ॾिसूं त यूट्यूब ते 10 साल पुराणो ट्यूटोरियल जेको आहे उहो तव्हांखे कंहिं ॿिए तरीक़े सां गाइड कंदो, ऐं जेको लेटेस्ट हूंदो उहे तव्हांखे हुन में फ़र्क़ु हूंदो, तव्हांखे फील थींदो त उहा सलाह नथो ॾे जेका उहो थो ॾे। त मुंहिंजे ख़्याल में त हाणे लाइक ए सेट त मूं वटि हाली पंहिंजो 4 धुनूं आहिनि। त मुंहिंजी हिनखे म्यूज़िक में लैंग्वेज में हिनखे चइबो आहे EP, एक्सटेंडेड प्ले। त इहा एल्बम न आहे, पर एल्बम खां अॻु में हिकिड़ी नंढड़ी थींदी आहे, त उनजो नालो आहे कथा। ऐं मुंहिंजी हिकिड़ी धुन जो नालो कथा आहे। ऐं उहा उनजो नालो इन लाइ आहे छो त मुंहिंजे आई मीन तव्हां ॿुधण वारे खे हुन में हिकिड़ी स्टोरी नज़र ईंदी, उहा वञे थो वरी लहे थो, वरी हुन में थोरो उतार चढ़ाव क़िस्म जो आहे। त मूंखे इहो लॻे किरदारु आहे। न कथा त कंहिं कहाणी खे चइबो आहे। कहाणी खे चइबो। त कहिड़ी कहाणी आहे जेका तव्हांजे ज़हन में आई जो पोइ तव्हां इहा धुन ठाही? उहा लफ़्ज़नि वारी न हुई, उहा बसि वॼाईंदे हिकिड़ी शइ निकिरी वई, त हिकिड़ो लूप, हिकिड़ी धुन मूंखे मिली वई, त हुन में मां हुनखे करे छॾियो। प्रोसेस मां निकिती। मतलब पाण जो हिकिड़ी इंडस ॿुधंदासीं, कथा ॿुधंदासीं। हा बिल्कुलु। जीअं लेट सपोज मां सिंगर आहियां, जीअं तव्हां आहियो, अलाह करे हो चाहां, त मां माण्हुनि सां गॾु इंजॉय कंदी आहियां। सही आहे, सही आहे। ऐं तव्हां चओ था मां पाण इंजॉय कंदो आहियां, मां पाण रियाज़ कंदो आहियां, दैट इज़ लाइक एनदर थिंग। डिफरेंट सिचुएशन, डिफरेंट फीलिंग्स छाजे करे मां आर्टिस्ट आहियो। मां एज़ अ पर्सनल लेवल मां ॿुधायां त मूंखे इहो लॻंदो आहे त गिटार हिकिड़ी शइ आहे आर्ट, ॿी शइ आहे एंटरटेनमेंट। त मुंहिंजो गिटार वॼाइण जो या म्यूज़िक जो आहे त मां हुन आर्ट में मास्टरी कयां। माना मां असां वटि को हूअं फॉर्मल एजुकेशन त न रही आहे म्यूज़िक जी,
पर मां छा कयो त मां हिकु पॉइंट नोट कयो त जेका वेस्टर्न म्यूज़िक थ्योरी आहे छो त असां अॻु में गिटार सिखियासीं त असांजो इन्फ्लुएंस वेस्टर्न घणो हुयो ईस्टर्न क्लासिकल में कलाक जा राग जॾहिं नवां हुआ त तव्हां भोग कंदा हुआ त इहो केरु ॿुधंदो वेस्टर्न सही आहे 5 मिंटनि जो गानो हुन में 30 सेकंडनि जो गिटार सोलो अहिड़े क़िस्म जो पर पोइ असांखे रियलाइज़ थियो त असल में म्यूज़िक थ्योरी साॻी आहे माना राग बिलावल जेको आहे अंग्रेज़ी वारा हुनखे चवंदा आहिनि आयोनियन मोड हुनजी हुन नोटेशन वॼायूं त हिकिड़ो गिटार वॼाइण वारो सितार वॼाइण वारो ऐं जे ॿोली न ॻाल्हाइनि ऐं रुॻो राग जा नोटेशन्स वॼाइनि त उहो सम्झी सघंदा त हे छा थो थिए त इहा शइ जॾहिं ख़बर पई त असांखे पोइ हिन में इंट्रस्ट थियो हा मूं पाण जो